नाज़रीन, लाड़काने ऐं भरपासे में गैस्ट्रो वबा तेज़ी सां पखिड़िजी वई आहे। चाणका अस्पताल में मुतासिरनि लाइ धार वार्ड क़ाइमु कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मुनवर रिंद पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, बरसात खां पोइ लाड़काने में गैस्ट्रो जी जेकी बीमारी आहे उहा आम थी वई आहे। ख़ासि तौर ते जेके गैस्ट्रो जी बीमारी आहे उन जा मरीज़ लाड़काने जी चाणका अस्पताल में अचनि था। इहे एमरजेंसी हिते वार्ड क़ाइमु कयो वियो आहे। हिते काफ़ी मरीज़ जेको आहे उहे दाख़िल आहिनि। जॾहिं त जेको आहे ॿुधायो थो वञे त 25 खां 30 ॾींहंनि जे अंदरि हिते जेको आहे गैस्ट्रो जा हज़ारे मरीज़ जेको आहे उहे अस्पताल में आया आहिनि, जिन जो इलाज बि कयो वञे थो। हिते जेके इलाज कंदड़ डॉक्टर आहिनि, इंतिज़ामिया आहे, उन्हनि खां बि पुछूं था ऐं जेके मरीज़ दाख़िल आहिनि उन्हनि खां पुछूं था त उन्हनि खे इलाज ॾिनो थो वञे या कहिड़ियूं सहूलियतूं जेके उन्हनि खे ॾिनियूं थियूं वञनि। हे वार्ड 22 तारीख़ खां एस्टेब्लिश थियो आहे ऐं शुरूआत में त काफ़ी घणो फ्लो हुयो। ॾिहाड़ी असां 400 खां 500 पेशेंट पे ॾिठासीं। 7-8 हज़ार केसिस मां सम्झां थो हिन वक़्तु रजिस्टर थी चुका आहिनि ऐं उन्हनि में मोस्टली जेके आहिनि पेशेंट्स उहे आहिनि जेके दस्त, उल्टियूं, पेट जे सूर ऐं के त शॉक जी हालत में अचनि था, जंहिंमें पल्स बि न आहे, ब्लड प्रेशर बि न आहे, अहिड़ी कंडीशन में अचनि था। ज़ाहिर आहे पाणी ख़राबु थियो आहे, खाधो जेको आहे सो कंटामिनेट थियो आहे, उनजे करे उनखां पोइ माहौल में कसाफ़त वधी आहे। इहे सभु सबब थी सघनि था। उनजे करे असां वटि डेली जेके पेशेंट अचनि था, पहिरियों 400-500 अचनि पिया, हाणे उन्हनि जो फ्लो घटि थियो आहे। डे बाय डे घटि थींदो थो वञे। पोइ बि 200-250 ताईं पेशेंट असां डेली रजिस्टर कयूं था। लाड़काने जो आहियां मां, बसि पाणी जे करे ऐं आम बीमारी थी वई आहे। तक़रीबन पेट जो हर हर वेहास हुयो पिया। ॿाहिरि वेठा आहियूं, पालत हाल हयूं कांडरे मुरी ॻोठ जा आहियूं। हा, कांडरे मुरी ॻोठ जा आहियूं, मुगेरी आहियूं, ज़ात जा बरुच कलाकूं आया आहियूं। पाणी वग़ैरह घुमूं था, ॿाहिरि रुॻो बीमारी लॻी पई आहे, इनजे करे ई थियो आहे। पहिरियां कुझु कोन हुयो, उनजे करे तकलीफ़ ज़्यादा थी वई आहे। इलाज वग़ैरह हिते मिले थो, ॿिए हंधि वरितोसीं उतां बि फ़र्क़ु न पई आहे, इनजे करे हिते पहुता। की हिन जे फटू थी पियो आहे पाणीअ जे करे। राति बि असां आया हुआसीं, ड्रिपियूं वग़ैरह हिननि करायूं, वरी वियासीं त तबियत सही थी वेंदी। वरी ॿाहिरि जो लाड़काने जो ॿाहिरि माल घुमूं था, उहा साॻी वरी तकलीफ़ चालू थी वई। वरी सुबुह जो हिते आयासीं। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनवर रिंद, धरती न्यूज़, लाड़कानो।